नाज़रीन, पाकिस्तान की सियासत में बिन वडन खानदानन भुट्टो ए शरीफ जो असर दहाकन खां जारी है ऐं हाणे इन ड्रोड़ में भुट्टो सां गॾु ज़रदारी खानदान भी शामिल थी वियो आहे। इक़्तिदार जे ऐवाननि में वज़ीर आज़म जी कुर्सी अक्सर इन्हनि ॿिन्ही सियासी घराणनि जे विच में फिरंदी रही आहे। हीरो सियासी मुक़ाबलो न पर हिक किस्म जी खानदानी लेगेसी ऐं इक़्तिदार जे तसलसल जी कहानी आहे। भुट्टो खानदान शुरुआत खां विरासत ताईं जूनागढ़ के वजीर आजम सर शाहनवाज खान भुट्टो जो फर्जंद शहीद जुल्फकार अली भुट्टो मुल्क जो एक भेरो सदर ऐं उन सां गॾु चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर ऐं ॿ भेरा वजीर आजम रहियो। जुल्फकार अली भुट्टो 20 दिसंबर 1971 ते सदर पाकिस्तान ऐं चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर बणियो। 1973 जो आइन लागू थियण बाद हिन पहिरियों भेरो वजीर आजम जो हलफ खयो। 7 मार्च 1977 में मुल्क में आम चूंडू थियूं। 3 मार्च 1977 ते जुल्फकार अली भुट्टो ॿीहर वजीर आजम जो हलफ खयो। 5 जुलाई 1977 ते जुल्फकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत जो तख्तो ऊंधो करे जनरल ज़ियाउल हक मुल्क में मार्शल लागू करे छॾी। 4 अप्रैल 1979 ते मुल्क जी चूंडियल वजीर आजम जुल्फकार अली भुट्टो के फाही ते चाढ़ियो वियो। शहीद जुल्फकार अली भुट्टो जी वडवर धी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2 भेरा वजीर आजम रही। पहिरियों दफ़ो 2 दिसंबर 1988 खां 6 अगस्त 1990 ताईं। ॿियो दौर 19 अक्टूबर 1993 खां 5 नवंबर 1996 ताईं। बेनज़ीर भुट्टो इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वजीर आजम रही, पर ॿिन्ही दौरनि में हुकूमत वक्त खां अॻु ख़त्म थी वई। 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे लियाकतबाद में खेस दहशतगर्दी जो निशानो बणाए शहीद कयो वियो। नवाज शरीफ मुल्क जो पहिरियों सियासी अॻवान आहे जेको 3 भेरा वज़ीर आज़म रहियो। पहिरियों दौर 6 नवंबर 1990 खां 18 अप्रैल 1993। ॿियो दौर 17 फरवरी 1997 खां 12 अक्टूबर 1999। टियों दौर 5 जून 2013 खां 28 जुलाई 2017। नवाज शरीफ केतिरा ई भेरा इक़्तिदार में आयो, पर हर भेरे संदसि हुकूमत या त ख़त्म कई वई या ख़त्म थी वई। नवाज शरीफ जनरल ज़ियाउल हक जे दौर में पंजाब जो नाणे वारो वज़ीर ऐं 88 में पंजाब जो वॾो वज़ीर रही चुको आहे। नवाज शरीफ जो नंढो भाउ शहबाज शरीफ जो ही ॿियो भेरो आहे जो वज़ीर आज़म जी कुर्सी ते विराजमान आहे। पहिरियों दौर 11 अप्रैल 2022 खां 14 अगस्त 2023। ॿियो दौर 4 मार्च 2024 खां जारी आहे। पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत हाणे मोरूसी तौर ते नई नस्ल ॾांहुं मुंतक़िल थी रही आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो जो ॾोहिटो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जो फर्जंद बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो परॾेही वज़ीर भी रही चुको आहे। हिन वक़्तु हू भुट्टो लेगेसी जो सियासी वारिस आहे। भुट्टो खानदान जी सियासत वक़्त सां गॾु हिकु नओं रुख़ अख़्तियार कंदे सदर आसिफ अली ज़रदारी जे खानदान सां ॻंढिजी वई, जंहिं बाद पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत में हिकु गॾियल भुट्टो ज़रदारी सुञाणप उभरी साम्हूं आई। बेनज़ीर भुट्टो जी आसिफ अली ज़रदारी सां शादी ऐं शहादत खां पोइ सियासी विरासत नई शिकिल अख़्तियार कई। संदन औलाद बिलावल, बख्तावर ऐं आसफा पंहिंजे नालनि सां भुट्टो ऐं ज़रदारी ॿिन्ही सुञाणपनि खे गॾु रखंदे सियासत में अॻिते वधिया। रवायती सिंधी समाज में नस्ल आमतौर वालिद जे नाले सां सुञातो वेंदो आहे, पर हिते भुट्टो नाले खे बरक़रार रखणु हिकु सियासी ऐं अलामती फ़ैसिलो बणिजी साम्हूं आयो, जंहिंजो मक़सदु भुट्टो ख़ानदान जी तारीख़ी ऐं अवामी वरसे खे ज़िंदा रखणु। समाजी सतह ते बि हिन ख़ानदान जा लाॻापा नओं रुख़ अख़्तियार करे रहिया आहिनि। बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी हिकु पंजाबी ॻाल्हाईंदड़ चौधरी ख़ानदान में थी चुकी आहे, जेका सियासी ऐं समाजी मेल जोल जी हिकु ॿी सूरत खे ज़ाहिर करे थी। बख्तावर सियासत खां पासीरी थी हिन वक़्तु पंहिंजी निजी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। ॿिए पासे शहीद जुल्फकार अली भुट्टो जे पोटाण पंहिंजी अलॻि सुञाणप सां साम्हूं अचे थी। फातिमा भुट्टो ऐं जुल्फकार अली भुट्टो जूनियर जेके मुर्सा भुट्टो जा ॿार आहिनि ऐं शाहनवाज़ भुट्टो जी धीउ ससोई भुट्टो रवायती सियासी धारा खां कंहिं हद ताईं अलॻि बीही पंहिंजो जुदा तशख़ुस क़ाइमु रखंदे नज़र अचनि था। ससोई भुट्टो शुरू खां वठी सियासत सां को बि तालुक़ न रखियो आहे। उनजो पुटु सनम भुट्टो जेका जुल्फकार अली भुट्टो जी वाहिद हयात धीउ आहे, शौरी तौर ते सियासत खां परे रहण खे तरजीह ॾिनी आहे। अहिड़ी तरह भुट्टो ख़ानदान अंदरि ई मुख़्तलिफ़ रस्ता ऐं मुख़्तलिफ़ सियासी रविया वाज़े तौर नज़र अचनि था। मजमूई तौर ते भुट्टो ख़ानदान जी सियासत हाणे हिकु ई लकीर में न रही आहे, पर मुख़्तलिफ़ रुख़नि में विरहाइजी
नवनि इतिहादनि ऐं सुञाणप सां पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे में पंहिंजो असर बरक़रार रखंदी पई अचे। पाकिस्तान जी सियासत में भुट्टो ऐं शरीफ़ ख़ानदाननि जो मुक़ाबिलो रुॻो माज़ी जो किस्सो न आहे। हीउ मुक़ाबिलो अॼु बि जारी आहे, सिर्फ़ चहिरा तब्दील थिया आहिनि। सवाल इहो ई आहे त छा ईंदड़ दौर में बि इक़्तिदार इन्हनि ख़ानदाननि जे विच में रहंदो या पाकिस्तान जी सियासत में को नओं बाब बि खुलंदो।